नाज़रीन, समूरी सिंध जिया हैदराबाद में बि ज़री पाणी जो बहरान शिदत इख्तियार करण खां पोइ अंबनि जा बाग़ सख़्तु मुतासिर थी रहिया आहिनि। आबादकारनि जो चवणु आहे त गुज़िरियल साल जी भेट में हिन साल अंबनि जा वण ॿूर घटि करे रहिया आहिनि, जंहिं सबबु अंबनि जी पैदावारी में वाज़े घटिताई थी सघे थी। हिन सां आबादकारनि खे वॾो नुक़सानु थींदो। हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ब्यूरो चीफ इम्तियाज़ कोसो। नाज़रीन, सिंध में पाणी जी लाॻीती खोट खां पोइ अंबनि जा बाग़ सख़्तु मुतासिर थिया आहिनि ऐं ॿुधायो पियो वञे त अंबनि जी सीज़न हाणे शुरू थी वई आहे। मई जेको ईंदड़ महीनो आहे उन खां पोइ अंब लही मार्केट ताईं बि पहुची वञे थो, पर हाणे छाकाणि त पाणी जो सख़्तु बहिरान थियो आहे, उन खां पोइ जेके अंबनि जा बाग़ आहिनि उहे सोकाड़े जो शिकार आहिनि ऐं उते जेके अंबड़ियूं हाणे तयारु थियनि पियूं उन्हनि खे मुख़्तलिफ़ मर्ज़ बि लॻी रहिया आहिनि ऐं उहे सोकाड़े सबबु पाण ई वणनि तां किरनि थियूं। उन करे जेको वापारी तबिको आहे उनखे बि तमामु घणे नुक़सान जो ख़दशो आहे। वापारी बिरादरी जो चवणु आहे त हू अंबनि जा जेके बाग़ आहिनि लखनि ऐं किरोड़नि जे हिसाब सां ठीकनि में वठनि था ऐं उन्हनि खे भरवसो हुजे थो त पाणी उन्हनि खे अंबनि खे फ़राहम थींदो रहंदो, जंहिंखां पोइ हू उन मां कुझु नाणो बि कमाए सघंदा। पर हाणे छाकाणि त सिंधू दरिया में लाॻीतो पाणी जी खोट आहे, कोटरी बैराज वटि पाणी जी खोट आहे, गुडू बैराज वटि पाणी जी खोट आहे, त उनजो जेको असरु आहे उहो हिननि बाग़नि ते पए थो। हैदराबाद ॿाहिराड़ी में बि 100 एकड़नि ते जेके ज़मीनदार आहिनि उन्हनि जा बाग़ आहिनि उहे बि सोकाड़े जो शिकार आहिनि। उते बि जेके वापारी आहिनि उहे तमामु घणा परेशान आहिनि। असां हिन वक़्तु हैदराबाद जो ॿाहिराड़ी वारो जेको इलाइक़ो आहे राहुकी, उते हिकु फ्रूट फार्म ते मौजूदु आहियूं। हिते फ्रूट फार्म ते असां पाण ॾिठो आहे त अंब जेको आहे उहो हाणे आसे पासे तयारु थी रहियो आहे, पर छाकाणि त उनखे वक़्तु सिर पाणी नाहे मिलियो त उन करे जेको अंब आहे उहो सोकाड़े जो शिकार आहे। हिते बि उते जेके अंब संभालीनि था माण्हू उहे असां सां मौजूदु आहिनि। इन्हनि खां पुछंदासीं त पाणी जी खोट खां पोइ अंबनि जे बाग़नि ते केतिरो असरु पियो आहे। साईं, तव्हां ॿुधाइजो त हाणे जेका पाणी जी खोट थी आहे उन खां पोइ अंबनि ते केतिरो असरु पियो आहे। साईं, पाणी जी खोट जे करे वॾो असरु अंबनि ते पियो आहे ऐं तंहिंखां सवाइ मर्ज़ बि वॾो वकोड़े छॾियो आहे अंबनि खे। मौसम साथ न ॾेई सघी, पर मर्ज़ माना हम चोरस कंट्रोल करे वियो, अंबड़ी माना उन साइज़ में न अची सघी आहे। अच्छा, पोइ हाणे मिसाल ज़ाहिर आहे वापारी किरोड़े रुपया लखे रुपया ख़र्च करे ठीको वठनि था, हाणे उन्हनि खे त इलाही नुक़सानु थींदो। हा साईं, बिल्कुलु वापारनि खे बि अलाह साईं जे करे चाहींदो त रिज़्क़ रोज़ी में बरकत विझी ॾींदो ऐं वापारनि खे हेल इहो ई आहे त माना अंबनि में परेशानी में मुंहुं ॾियणो पवंदो। अच्छा, हिते जी तव्हांजो हेॾो वॾो बाग़ आहे, ठीके में वरितलु आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं जिन्सूं आहिनि हिते? असां वटि हिते सिंधड़ी आहे, लाल बादशाह आहे, सिरोली आहे, चोसो आहे, लंगड़ो आहे, अनवटोला ऐं काफ़ी जिन्सूं आहिनि। हिन में सुठियूं सुठियूं जिन्सूं आहिनि। अच्छा, हाणे भला अंबनि जी सीज़न कहिड़े महीने खां कहिड़े महीने ताईं शुरू थींदी आहे? हींअर पाणी जी खोट सबबु अंबनि जी सीज़न पहिरीं शुरू थींदी या बाद में वञी शुरू थींदी? सर, हाणे असां इंशाल्लाह त 5 महीने जी 20 या 25 तारीख़ ते पट चालू कराईंदासूं। माना हर साल ईअं थींदो? हर साल सर ईअं थींदो आहे, 5-8 ॾींहं जो फ़र्क़ु थींदो आहे। अच्छा, हिते भला पंहिंजो जेको अंब आहे उहो किथे किथे वञे थो ॿाहिरि? पंहिंजो सर अंब परे परे ॿाहिरि मुल्कनि में वञे थो, एक्सपोर्ट थिए थो? जी जी जी, एक्सपोर्ट थिए थो। अच्छा, हिते हाणे ज़ाहिर आहे मई में जॾहिं अंबनि जी सीज़न शुरू थींदी त इन पट लाइ तव्हांखे अंब मार्केट ताईं पहुचाइण लाइ केॾी लेबर घुरिजे? सर, असांखे तक़रीबन हिते माना हज़ारनि जी तइदाद में माण्हू घुराइणा पवंदा आहिनि। लेबरूं पंजाब खां घुराइणियूं पवंदियूं आहिनि ऐं कुझु थर खां घुराइणियूं पवंदा आहिनि। कुझु पंहिंजे ॻोठाणा माण्हू आहिनि उहे बि अची वेंदा आहिनि हलिया। पोइ असां वटि मुख़्तलिफ़ माना 1000 खनि माण्हू आहिनि जेके हिते अंबनि खे पट जे लाइ गाॾियुनि लोडिंग जे लाइ खपंदा आहिनि। अच्छा, ही भला बाग़ जेके आहिनि तयारु थियनि था, पची अंब तयारु थिए थो पोइ वापारी वठनि था या वापारी ॿूर में ऐं पननि में वठी वञनि था सौदो कनि? न सर, वापारी माना ॿूर ॾिसी सौदो कंदो आहे, ॿूर ॾिसी सौदो कंदो आहे। पोइ बसि हुन सां अलाह साईं गॾु हूंदो आहे। पोइ उन खां पोइ छा छा करिणो पवंदो आहे? पोइ सर हुन जे लाइ माना दड़ब थींदी आहे, हे वाटर आहिनि ऐं चला आहिनि, भाण आहिनि, स्प्रे आहिनि, सभु वापारी ते आहे। सर, पाणी जी ज़िमेवारी कंहिंजी हूंदी आहे? पाणी जी बि ज़िमेदारी ज़मींदार जी हूंदी आहे। ज़मींदार वटि पाणी हूंदो त बाग़ खे ईंदो, जे ज़मींदार वटि न हूंदो पाणी त कोन ईंदो न बाग़ खे। पाणी जी खोट छो थी आहे? पाणी जी खोट सर का ख़बर कोन थी पई, चवंदा मथां खां पाणी बंदि आहे, आई कोन को।
पूरी सिंध में इहो ई आहे, जिते जिते बाग आहिनि उते पाणी पहुचे कोन थो। अच्छा, पोइ भला हाणे मिसाल आहे वापारी खे नुक़सानु थिए त पोइ वापारी वरी झोला बोला बि लॻंदा, पोइ अध में छॾे वेंदा हूंदा बाग? सर के वापारी वञनि बि हलिया वीचारा, ॾिसनि था हाणे असांखे बागनि में नुक़सानु, के वञनि बि था हलिया, के वीचारा वरी वेठा आहिनि, चवंदा बसि वेठा आहियूं, असांखे पैसा अॻे बि ॾियणा आहिनि पोइ बि ॾियणा आहिनि, पर उहो इज़त पंहिंजी न ख़राबु कंदा आहिनि वापारी। अच्छा, हाणे जॾहिं 5 मई जी मई में 20 तारीख़ ते तव्हां पट शुरू कंदो त पहिरीं कहिड़ो अंब, कहिड़ी जिन्स आहे जेका पची तयारु थी? सर पहिरीं जिन्स सिरोली आहे जेका तयारु थी वेंदी आहे, अगाड़ी जिन्स आहे, उहो शाख अॻ में ॾेई छॾींदी आहे, हुनखे अगाटो पटिबो आहे। पोइ सिंधड़ी आहे, इहे 2 जिन्सूं जेके आहिनि अगाटियूं हूंदियूं आहिनि। माना सिंधड़ी मार्केट में केसि ताईं पहुची वेंदो? सिंधड़ी सर पहुची वेंदो हलियो तक़रीबन 5 महीने जी 20 तारीख़ ताईं पहुची वेंदो मार्केट, तयारु थी वेंदो, तयारु थी माना पहुचंदो मार्केट। दादी नवां उते जेको अंबनि जे बाग में वापारी सां गॾु मैनेजर तौरु कमु सरंजाम ॾिए थो, उनजी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उनजो चवणु आहे त जेके वापारी आहिनि उहे अंबनि जो ॿूर ॾिसी सौदो कनि था, उनखां पोइ उन बाग ते जेको बि ख़र्चु अचे थो, दड़ हुजे, उनजी भाण हुजे, उनजी चौकीदारी हुजे, रखवाली हुजे, लेबर ताईं, मज़दूरनि ताईं, सॼो ख़र्चु जेको आहे उन वापारी खे अदा करिणो पए थो। ऐं वापारी खे इहो बाग जेको आहे लखनि में या किरोड़नि में पए थो। उनखां पोइ जेकॾहिं उनखे पाणी वक़्तु सिर नथो मिले त उहो बाग जेको आहे उनखे नुक़सानु ॾींदो आहे, पर पोइ बि वापारियुनि खे उमेदु आहे त उन्हनि जी रोज़ी रिज़्क़ में अलाह साईं बरकत ॾींदो उन्हनि खे, ऐं उन्हनि जा बाग जेके आहिनि उन्हनि खे नाणू कमाए ॾींदा। इन जी मजमूई तौरु जेका सूरताल आहे अंबनि जे बागनि जे हवाले सां, उहा असां तव्हांखे ॿुधाई। अंबनि जी जेका जिन्स आहे शुरूआती तौर ते सिरोली तयारु थींदी। सिरोली बाबति ॿुधायो पियो वञे त 20 मई खां हुनजी पट शुरू थींदी। उनखां पोइ जेको सिंधड़ी अंब आहे, सिंध जो मशहूरु अंब आहे, उहो परॾेह बि वञे थो। उहो बि अंब ॿुधायो पियो वञे त जून खां मार्केट में अचणु शुरू थी वेंदो, ऐं ईअं अंबनि जी सीज़न शुरू थींदी। अंबनि जी सीज़न शुरू थियण खां कुझु ॾींहं अॻु पंजाब ऐं थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके लेबर आहिनि उहे वॾी तइदाद में हिते माण्हू अचनि था। हज़ारे जेके पोरियत आहिनि उहे अची हिते मज़दूरी बि कनि था। अंबनि जा बाग उन्हनि लाइ सीज़न तौरु हुजनि था, ऐं सीज़न कमाए हू ख़ुशि थी आसानी सां वापसि रवाना थी वञनि था। कैमरामैन शाहिद सोलंकी सां गॾु इम्तियाज़ खोसो, SS न्यूज़ हैदराबाद।